असांखे बि पूरी ॼाण न आहे इहे सिंधू तास जो वॾो ज़िक्र थो अचे इन तास जे हवाले सां थोरी वज़ाहत कंदा तव्हां त इहो छा आहे तव्हांजे सम्झ मुताबिक़? असल में तास लफ़्ज़ जेॾीमहिल असां इस्तेमालु कंदासीं त हिन में उहो सॼो इलाइक़ो अची वेंदो हलियो जंहिंमें को दरिया पाणी जितां मेड़े अचे थो ऐं जेके ज़मीनूं आबाद करे थो ऐं पोइ जिते वञी ख़तमु थिए थो उहो सॼो इलाइक़ो तास सॾियो वेंदो। जेॾीमहिल सिंधू तास जो ज़िक्र ईंदो त उन में आऊं ज़ोर ॾियां थो उत्तर वारे इलाइक़े ते जितां इहो पाणी असां वटि मेड़िजी अचे थो। सिंधू दरिया जी में जेको पाणी अचे थो अक्सर करे उहो ग्लेशियरनि जो पाणी आहे जेको ऊन्हारे में जॾहिं ग्लेशियर ॻरनि था त उहो पाणी वही उन में शामिलु थिए थो। त सिंधू तास में जेको ग्लेशियरनि जो तइदादु आहे जेको ॿुधायो वञे थो सो तक़रीबन 5220 ग्लेशियर आहिनि। इहे बर्फ़ जा जेके बर्फ़ जा पहाड़ जेकी ॻरनि था। अॼु खां 100-150 साल खनि अॻु में इहे हिननि जो तइदादु ॿीणो हुयो पर अॼु खां 10,000 साल खनि अॻु में इन्हनि जो तइदादु 98 हुयो त हाणे उनजो तइदादु घटिबो थो वञे ऐं इहो वरी हाणे जो गर्मी जो दर्जो वधण जो सिलसिलो शुरू थियो आहे त इन जो इम्कानु आहे त इहो पाणी अञा बि घटिजंदो ऐं इहे ज़ख़ीरा घटि थींदा। माना त हाणे तव्हांजे हिन थ्योरी मुताबिक़ जेको दरिया सिंध में अॻे पाणी ईंदो हो उहो हाणे तमामु घटिजी वियो आहे ऐं उन जा आसार बि नज़र अचनि पिया त मसइलन त हिते ज़िक्र कंदा हलूं जंहिंमें मच्छी जे हवाले सां थोरी घटिजी वई आहे ऐं ॿेड़ियूं घटिजी वियूं आहिनि वण जो वापारु ऐं इन सां छा त मूंखे घड़ी घड़ी उहा ॻाल्हि यादि थी अचे त मां पाण काफ़ी पाकिस्तान घुमियो आहियां ख़ासि तौर ते सिंध पर मूंखे तव्हांजो ॾाढो इहो सुठो लॻो जेको ज़िक्र अचे थो त तव्हां ॿेड़ीअ ज़रिए दरिया जो सफ़रु कयो जेको तमामु अनोखो हो। इन लाइ मां वरी पीज़ा साहिब खे चवंदुसि त थोरो उन जो ज़िक्र थी वञे त तव्हां किथां शुरू कयो छा छा तव्हां हुते ॾिठो कहिड़ा ख़तरा ॾिठव या आसानी सां हलिया आहियो उनजो ज़िक्र थी वञे त असांजा थोरा जेके ॾिसंदड़ आहिनि तंहिंखे थोरो शौक़ु थिए त दरिया खे ॾिसनि। भलत साहब 1999 जे नवंबर महीने में सिंध कल्चर डिपार्टमेंट इहो प्रोग्राम ठाहियो त सिंधू दरिया जो हिकिड़ो मुतालियाती दौरो थींदो सिंधू दरिया जो हिकिड़ो अभ्यास कयो वेंदो ऐं पोइ सिंधू दरिया जा जीअं त हिकिड़ा 3 हिसा आहिनि हिकिड़ो जबल जो हिसो आहे जंहिंमां वहे थो वरी हिकिड़ो मैदानी इलाइक़ो आहे जंहिंमां वहे थो ऐं उन खां पोइ वरी डेल्टा में बेशुमार छाड़ूं ठाहे ऐं समुंड सां वञी ॻंढिजे थो। इहे 3 हिसा असां इन सफ़र दौरान घुमियासीं। असांखे 22 ॾींहं 22 रातियूं इन सफ़र में लॻियूं ऐं जुमिले असां 12 ॼणा हुआसीं। उन में 2 गाॾियुनि जा ड्राइवर हुआ जेके 2 किनारनि तां गाॾियूं खणी हलंदा हुआ ऐं 2 रबड़ जूं ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं 9 फुट डिघी ऐं 4 फुट वेकिरी ॿेड़ी हूंदी हुई हर का उन में पंपनि सां हवा भरी वेंदी हुई ऐं उनखे हिकिड़ी स्कूटर अहिड़ी हिकिड़ी मिशन हूंदी हुई नंढड़ी नवंबर जो महीनो हो पाणी हुन में हुई घटि हूंदो दरिया में पोइ उन्हनि रबड़ जे ॿेड़ियुनि में हिकिड़नि रांदीकनि जहिड़नि ॿेड़ियुनि में असां चढ़ी पियासीं 4 माण्हू हर ॿेड़ीअ ते वेहंदा हुआ। सुबुह सां साजुर सफ़र शुरू कंदा हुआसीं जिते सिजु लहंदो हो उते दरिया जे किनारे ते तंबू खोड़े स्लीपिंग बेड में सुम्ही पवंदा हुआसीं मानी पंहिंजी पाण पचाईंदा हुआसीं जंहिंखे मानी घटि पचाइण ईंदी हुई सो बुख मरंदो हो जंहिंखे सुठी पचाइण ईंदी हुई सो ड्रॉ करे खाईंदो हो वरी सुबुह सां वरी सफ़र शुरू कंदा हुआसीं। हा पंहिंजो इहो हलियो तव्हां दरियो कयो आहियां मां त साईं एक्सपेडिशन इंडस्ट्री जो बोरची हुयुसि इन करे मुंहिंजी वेट एक्सपेडिशन खां पोइ वधी वई। हा सो सर असां जॾहिं जबलनि मां गुज़रियासीं त उते दरिया असांजे ॿेड़ियुनि खे ईअं खिनोड़े वांगुरु घुमाईंदो लाटूअ वांगुरु फेराईंदो ऐं उन में ख़ासि करे हिकिड़ी जाइ हुई कालाबाग खां मथे जंहिंखे घोड़ा तड़प पिया कोठनि ऐं असांजो जेको नाखुओ हो उन जाइ तां लंघण खां अॻु में असांखे चयो बाबा ॿेड़ियूं बीहारियो किनारे ते ॿधो हिते लहंदासीं चांहि पीअंदासीं पंध मां वठी तव्हांखे उहा जाइ ॾेखारींदुसि पोइ उतां गुज़रंदासीं छो त सिकंदर आज़म जूं हिते ॿेड़ियूं तबाह थी वियूं पोइ असां ॿेड़ियूं झलियूंसीं लथासीं चांहि ठाहीसीं पीतीसीं पोइ जहिड़े वक़्तु असां जाइ ॾिठी त असांखे वाक़ई ॿेड़ीअ में चढ़ण मां भाउ पियो थिए छाकाणि त तमामु सोढ़ो लंघो हुजे ऐं ॿिन्ही पासनि तमामु मज़बूत ऐं वॾा जबल हुजनि
नवंबर जो महीनो हो, पाणी घटि हुअण जे बावजूदि उते जेके वाकुरा पाणीअ जा ऐं कुन हुआ उहे ॾिसी भउ पियो थिए। पर इन जे बावजूदि पोइ नाखो असांजो तमामु कारीगर हो, पोइ असांखे ॿेड़ियुनि ते विहारी ऐं उतां जहिड़े वक़्तु असां गुज़रियासीं त पोइ ख़बर न पई पए त पोइ ज़मीन ते आहियूं या आसमान ते आहियूं, बहरहाल उतां गुज़री वियासीं, पाणी में हो, पाणीअ में वियासीं। अच्छा, उन खां पोइ असां हेठि आयासीं। इन विच में असांजो जेको टीम जो लीडर हो कलीम लाशारी साहबु, उहो असांखे रोज़ानो दिलासा ॾींदो हो त अॼु मां तव्हांखे बगड़ो तितर खाराईंदुसि। बगड़ो तितर। पोइ असां दिलि में ख़ुशि हूंदा हुआसीं त हाणे दरिया जे पेट मां वञूं पिया था, पासे में किनारा आहिनि, झंगल आहिनि, हिते त तितर हूंदा, असांखे मिलंदा। ऐं पोइ जॾहिं मानीअ ते वेहंदा हुआसीं त दाल मिलंदी। पोइ हू चवंदो त बाबा सफ़र में हिन दाल खे बगड़ो तितर करे तव्हां सम्झो। सो साईं, अहिड़े क़िस्म सां इहो जबल वारो असां अलाए को पूरो कयोसीं। उन में बेशुमार जायूं, ॾाढियूं हसीन जायूं हुयूं। माण्हू जे सिंधीअ में चवंदा आहिनि मथे ॾिसजे ते पटको किरी पए, एॾा वॾा जबल पासे में हूंदा हुआ, उनजे बिल्कुलु सीने ते असां हलंदा हुआसीं। ऐं केतिरनि जायुनि ते हेठि हिकिड़ा पहाड़ियूं हूंदियूं हुयूं जंहिंमां ॾाढो ख़बरदारीअ सां गुज़रंदा हुआसीं त ॿेड़ियूं फाटी न पवनि। उन खां पोइ कालाबाग वटो जहिड़े वक़्तु असां निकितासीं त उन वक़्तु दरिया ईअं मए मते महराण जो न को आर न पार, जे भिटाई साहिबु चयो आहे, ईअं मैदाननि में फैलिजी पियो वञे दरिया। उन खां पोइ उन्हनि मैदानी इलाइक़नि मां वरी पोइ बैराजनि में गुज़रियासीं। उन्हनि बैराजनि मां इहो ख़ासि करे जेको बैरेज में बोट लॉक थिए थो, यानी सॼो बैराज वहे पियो आराम सां, पर हिकिड़े दरवाज़े मां तव्हां आराम सां ॿेड़ी टपाए वञो, उन जो सिस्टम असां ॾिठोसीं। तौसा ते बि ॾिठोसीं, चश्मा ते बि ॾिठोसीं। सखर बैरेज खे बोट लॉक कोन्हे को। पोइ असां जहिड़े वक़्तु दरिया जे हिन टे हिसे में आयासीं, जंहिंखे दरिया जो पछाड़ वारो हिसो थो चइजे, खारो थो चइजे, इंडस डेल्टा चइजे थो, उन में अक्सर करे सर असांजूं ॿेड़ियूं कुल्हे ते हुयूं। पाणी सफ़ा कोन हो, तमामु घटि हो। किन किन जायुनि तां ॿेड़ी तरी सघे पई, न त पोइ कॾहिं जेको आहे सो ट्रक में पिया ॿेड़ी खणायूं, कॾहिं वरी 8-10 ॼणा कुल्हे ते। मौसम गर्मी जी नवंबर जो महीनो हो साईं, नवंबर जो महीनो, पाणी हुई बि घटि हो, इन करे हेठि त सफ़ा घटि पाणी हो। पोइ वरी जंगीसर पतण ते जॾहिं पहुतासीं तॾहिं हेॾे समुंड जो पाणी अची उते पहुतो। पोइ उन मां ॿेड़ियूं तारे असां केटी बंदर पहुतासीं। केटी बंदर खां पोइ वरी समुंड जो पासो ॾेई ऐं पोर्ट कासिम ते आयासीं। पोइ उते वरी वॾा ऑफिसर असांजे इस्तक़बाल लाइ आया। तव्हांजे तमामु सुठो तव्हांजो नज़ारो असांखे ॾेखारियो, ईअं विजुअलाइज़ पिया करियूं। मतिलबु असां हिन में कोई मूंखे ख़्यालु आयो त जेको सिकंदर आज़म पहिरीं पंधु वञी ॾिसे हा त शायदि ॿेड़ियूं न ॿुधायासीं, पर उनखे नाखो सुठो न मिलियो। तव्हांखे नाखो सुठो। हाणे साईं हिते नाखे जी ॻाल्हि आई त पवन साहिबु, इंडस डेल्टा ॿुधिजे थी जेका, सो कुझु लफ़्ज़ क्लियर करण लाइ त भई इंडस त ठीकु आहे, सिंधु दरिया, इंडस डेल्टा छा आहे, इन जाग्राफी छा आहे, इन बारे में कुझु थोरो असांखे ॿुधायो। से अर्ज़ इहा आहे त जेका इंडस मथां खणे थी सिल्ट, लट खणे थी पहाड़नि मां, उहो लट जो जेको तइदादु आहे सो 60 मिलियन टन्स आहे, जेका खणी मैदान में अचे थी। पोइ उन उते मैदान में 60 खे वरी मां चऊं त 60 मिलियन टन, 6 करोड़ टन। हाणे उहा जंहिं वक़्तु अचे थी त पोइ डिपॉज़िट थियण थी थिए हिन में ज़मीनुनि में, बराज जे रस्ते, कैनाल जे रस्ते निकिरी थी वञे। पर कोटी बराज खां हेठि 1960 धारे अञा कोटी बराज चालू न थियो, 60 खां थोरो अॻु में 30 मिलियन टन्स या 3 करोड़ टन उहा वेंदी दरिया में, उहो समुंड में। उहा समुंड में वेंदी त उहा समुंड में मूं हिकिड़ो दफ़ो सीलान मां पिए थिए आयुसि, ॾींहं जो वक़्तु हो, कराचीअ पे थिए आयुसि त उन जिते केटी बंदर जे साम्हूं उतां जो जहाज़ आयो, मां समुंड हेठि ॾिठो, समुंड में ॿिन्ही तरफ़ ॾिठुमि त परे कारो पाणी आहे, पर उते सफ़ेद आहे। हिकिड़ो बिल्कुलु परे खां ईअं गोल वांगुरु नज़र आयो पिए थिए, सेमी सर्किल वांगुरु। ऐं मां सम्झां थो 50 मील जे लंबाईअ में उहो दरिया जो ऊन्हारे जो वक़्तु हो, अगस्त जो महीनो, 50 मील में जो आहे सिल्ट फैलियल आई। हाणे उनजो सिल्ट जो असरु ई आहे त बलोचिस्तान में तव्हां बलोचिस्तान जो किनारो छॾियो ऐं तव्हां 6 मील अॻिते वञो त तव्हांजो समुंड जेको आहे 2000 फुट ऊन्हो आहे। पर 2000 फुट ऊन्हे वञण जे लाइ तव्हांखे सिंध में
130 किलोमीटर या 80 मील अॻिते वञिणो पवंदो। इहा सभु सिल्ट उते जमा थी आहे। पोइ छा थियो आहे जो साल में 3 खां 4 100 साल में 3 खां 4 किलोमीटर जेको साहिल चइजे किनारो उहो समुंड में अंदरि वियो आहे। समुंड पोइते वियो, धरती अॻिते वई। इहो सिलसिलो जेको आहे सो स्टडी कयो वियो आहे त सिकंदर जे ज़माने में 50 किलोमीटर जिथे हींअर साहिल आहे उन खां 50 किलोमीटर मथे साहिल हो ऐं उहो जेकॾहिं ॿधबो 4 किलोमीटर जे हिसाब सां त इहो 2-2.5 हज़ार साल में 80 या 100 किलोमीटर वधियो आहे। 80 किलोमीटर ज़मीन सिंध जी वधी आहे। हाणे किसो छा थियो आहे जो 1960 खां बाद कोटी बराज खां बाद सिल्ट घटी आहे। हाणे दरिया में समुंड में पाणी दरिया जो वञे थो 6 साल में ऐं सिल्ट 1980 धारे वञी 15 मिलियन क्यूबिक मीटर वञी बची या उहो थियो 1.5 करोड़। हींअर मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहा घटिजी शायदि 5 मिलियन या 50 लख थी हूंदी टन्स। हाणे उहा जो घटिजी वई आहे त इन वरी सिंधु दरिया जो हिकिड़ो सिलसिलो अजीब ग़रीब आहे दुनिया में। मिसिसिपी ॾिसंदो त चवंदा आहिनि त इहा आहे रिवर डोमिनेटेड कोस्ट। साहिल जेको आहे त उनखे नदीअ जो हावी आहे, उन ते नदी वञे थी वहंदी ऐं वधाईंदी थी वञे एराज़ी, पर उनखे रोकण वारो कोन्हे। जे कैलिफोर्निया में वेंदो त उहा वरी चवंदा आहिनि त आहे वेव डोमिनेटेड। उन नदियूं के आहिनि छोलियूं जेके आहिनि उनखे खाइनि पियूं। हाणे शुरू इहो थियो आहे त छोलनि खाइणु शुरू कयो आहे। जॾहिं को पाणी घटियो आहे त छोलनि खाइणु शुरू कयो आहे। ऐं रिकॉर्ड इहो आहे त जेके 16-17 क्रीक्स था चवनि पिया, जेके पुराणा दरिया जा वहकराज में वञी अंदरि पवंदो हो समुंड में, उन्हनि सोरनि खे एतिरो हुननि जेको आहे सो इरोयन थी आहे, उन्हनि एतिरो खाधो अथसि, उन्हनि जा मुंहं वेकरा थी विया आहिनि। उन सिल्ट जो ॿियो छा हो त उहा सिल्ट वरी इहे जेको वेव ईंदा हुआ या लहरूं ईंदियूं हुयूं, टाइड ईंदी, उहा उनखे उछलींदी हुई किनारे ते। उते इहे जेके वण था चवनि पिया मैनग्रोव्स, उन्हनि जे पाड़ुनि में अचे पवंदी हुई त उन पाड़ियूं मज़बूत थी वेंदियूं। हाणे उन्हनि जूं पाड़ियूं खाॼनि थियूं, उहे किरनि था पिया। वरी उन्हनि जा जेके पन किरंदा हुआ, उन्हनि ते जेके आहे झींगा, पल्ला, लॉबस्टर, क्रैब्स, इहे जेके हा उहे पन उन्हनि जा खाईंदा हुआ, खोराक ई। पोइ त उन्हनि जो तइदाद बि घटिजी वियो आहे। उन्हनि जो तइदाद जेको आहे वञी 500 बचियो आहे। छा हो त असां मारियूं ओतिरा ई झींगा था जेके असां 40 साल अॻु में मारिया, पर उन ज़माने में असांजूं जेके बोट्स हुयूं से 50-60। हाणे 2000 बोट्स आहिनि। असां 50 किलोमीटर अंदरि हलिया वेंदासीं। अंदरि हलिया वेंदा। बदर साहब, तव्हां बि इहो सॼो नज़ारो करे आहियो दरिया जो, तव्हांजी पंहिंजी स्टडी बि आहे। त हाणे इहे जो वहक आहे सिंधु दरिया जी, इन कहिड़ा शहर ॿोड़िया, ढाया, ठाहिया, तहज़ीबूं कुझु तबाह कयूं या नयूं ठहियूं, इन बारे में तव्हां जेको हीउ सिलसिलो त वञी आमरी वारे ज़माने खां निकिरंदो आहे। ईअं खणी चऊं त मोने दड़े खां अॻु में वारे ज़माने खां वञी इन जो कनि त हीअ जेकी बि शहर तबाह थिया आहिनि उन्हनि में 2 थियोरियूं हलनि थियूं। हिकिड़ो इहो आहे त दरिया इन्हनि खे ॿोड़ींदो आयो आहे। ॿी हिकिड़ी वॾी थ्योरी आहे त शायदि 4000 क़बल मसीह में हिकिड़ो तमामु वॾो सिलसिलो आयो जंहिं हिन इलाइक़े में वॾी उथल पुथल कई ऐं घणा शहर तबाह थिया। ऐं उन करे सिंधु तहज़ीब जेका आहे उहा उन जा जेके हाणोका माॻ आहिनि उहे तबाह थिया ऐं इहे माण्हू वरी पोइ ॿी जाइ ते सेटल थिया। इन ते आउं का ॿी राय कोन थो ॾेई सघां। बाक़ी दरिया जो इहो बिहेवियर जेको आहे उथल पुथल वारो, इन बेशुमार शहर ठाहिया आहिनि ऐं ड्राया आहिनि। मोन जो दड़ो वरी उन खां पोइ वरी ख़ुदि मुस्लिम पीरियड ताईं अचो, पंहिंजे ॾाहिर वारे ज़माने में बि मिसाल अरोड़ बि वरी बाद में फिटी वियो, सेवण फिटो,
उन खां पोइ समन जो पहिरियों तख़्तगाह हुयो थरड़ी, उहो फिटो, वरी उहो उतां लॾे वञी मोहम्मद तूर ते वेठा, जेको जातीअ जे भरिसां हिकिड़ो शहरु आहे अॼु ॾींहं ताईं, उन जा खंडर मौजूदु आहिनि, पर उहो शहरु फिटो आहे। उहो बि दरिया जे बिहेवियर जे करे जो उतां गुंगड़ो वहंदो हुयो, उहो पाणी उतां घटिजी वञो। पोइ इहा हुकूमत ठटे ॾांहुं शिफ्ट थिए थी, ठटे खां पोइ वरी कैपिटल असांजो ख़ुदाबाद ॾांहुं शिफ्ट थिए थो, ख़ुदाबाद खां पोइ वरी हैदराबाद ॾांहुं शिफ्ट थिए थो। त इहो सभु दरिया जे बिहेवियर जे करे सिंध जे गादी जा हंध इहे थींदा रहिया आहिनि। ॿियूं बि हिन में आहिनि कुझु शयूं। डेल्टा जे हवाले सां ख़ासि तौर ते ॻाल्हि आई, डेल्टा में जेको स्लोप आहे उहो किन किन जायुनि ते त हिकिड़े मेल ते 4 इंच 5 इंच स्लोप आहे हिकिड़े मेल ते। उहो मजमूई तौर ते जेको कालाबाग खां दरिया निकिरे थो ऐं दरिया समुंड ताईं पहुचे थो, त उन जो स्लोप जेको आहे 1 फुट 1 मेल जे हिसाब सां वञी बीहे थो। डेल्टा में बेशुमार शहर ग़र्क़ थियल आहिनि। रतो कोट आहे, जाखी बंदर आहे, मुलाकी कोट आहे, थंबन वारी मस्जिद आहे, दरिया पीर आहे, देबुल आहे। हाणे अञा ताईं ख़बर नथी पए त देबुल किथे हुयो, लाहिरी बंदर किथे हुयो। तव्हां जेको इहो सफ़र कयो उते में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो जंहिंमें खिलबो कुझु असां ॿुधी खिलूं, वरी यार दोस्त वेठा आहिनि ॿुधनि। भले साहब, हिन में रुगो खिलण जा वाक़िया कोन हुआ, हिन में ख़ौफ़ जा वाक़िया हुआ। ख़ौफ़ असांजा ड्रिजार न खिलण जा ॿुधा। भले साहब, असांजो एक्सपेडिशन इंडस जो हिकिड़ो ड्राइवर हो, हिते कराची जे लियारीअ में रहंदड़ हो, समो ज़ात जो। पोइ उते असां जहिड़ो सिजु लहंदो हो ऐं पोइ तंबू खोड़े ऐं स्लीपिंग बेड में सुम्हंदा हुआसीं। त तंबू हिकिड़ो हूंदो हो त उन में मिसाल 4 माण्हू स्लीपिंग बेड में जो सुम्ही पवंदा हुआ। त हिकिड़े ॾींहुं हुन ड्राइवर अची चयो, चए अदा हीअ एक्सपेडिशन इंडस त न, हीअ त कब्रिस्तान आहे, हीअ हिकिड़ी इज्तिमाही क़बर आहे जंहिंमें 4 लाश पिया आहिनि चइनि स्लीपिंग बेड में। उन ड्राइवर जी जीप हिकिड़े दफ़े बाबा फरीद जे मज़ार आहे मिठण कोट ते, त मिठण कोट वटि ॿेड़ियुनि जी पुल हुई, उते असां लथासीं, पोइ वरी मज़ार ते बि वियासीं। छा शानदार काशीअ जो कमु आहे, क्या बात। त उते जहिड़े वक़्तु वियासीं त उते दरिया जे किनारे ते असां उन ड्राइवर खे चयोसीं, तूं जीप डोड़ाए, रुगो जाइ हिकिड़ी तइ कर त तंबू किथे खोड़ियऊं। सो उन जाइ जे तलाश में वियो त धुबड़ में हली वियो। धुबड़ हली वियो, जीअं पावरफुल गियर हणी ऐं ज़ोर गाॾीअ खे ॾिए त गाॾी वञे हेठि थी नेठि। नतीजो इहो थिए त गाॾीअ जे चौधारी हीअं बुड़ 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 थिया हिकिड़ा फोटा पिया फाटनि पाणीअ जा, हवा पई ॿाहिरि निकिरे ऐं गाॾी वञे हेठि थींदी। हीअ जंहिं सीट ते वेठो हुई, ॿांह जे जाइ ते रखी हईं, जहिड़े वक़्तु ओसिताईं गाॾी ज़मीन में वही, उन वक़्तु हे टपो ॾेई दरिया मां हेठि लथो, डुकी वञी हिकिड़ो लकिड़ो खणी आयो, उहो लकिड़ो उते खोड़ियईं ऐं पंहिंजे दिलि में इहो सोचींदा हाणे हीअ गाॾी त ॿुॾी वई, निशानी हुजे इहो लकिड़ो, त मां चवां त ॿुधायां एक्सपेडिशन वारनि खे त गाॾी हिते ॿुॾी वई। असांखे पोइ ख़बर पई, असां आयासीं गाॾी हिनखे केरु कढे जेका अध खां घणो दुबड़ में हली वई। पोइ उते असां ओसे पासे में जेके मीरबर बीठा उन्हनि सां ॻाल्हायोसीं ऐं उन्हनि भले सभु कमाल करे ॾेखारियो। हिकिड़ा फटा खणी आया, उहे अलाए कीअं उन गाॾीअ जे हेठो विझी, वरी उन फटे खे वरी ॿियो फटो, वरी उनखे टियों फटो, ईअं करे असांखे हिकिड़े कलाक जे अंदरि गाॾी कढी ॿाहिरि। वाह, कमाल आहे साईं, कीअं वियो। हाणे असां हिकिड़ी रिवायत आख़िर में पंहिंजे भाउरनि खे चवंदा आहियूं जेके ॾिसण आया आहिनि प्रोग्राम, शिरकत करे रहिया आहिनि, त हिकिड़ो ॿ सुवाल कनि। तव्हां रोबोटी साहिब को सवाल कंदो? साईं, मुंहिंजो सुवालु आहे पिता साहिबु, त दरिया में, सिंधु दरिया में ॿुधण में थो अचे त ॿुलहण थी थिए पई, उहा ॿुलहण कहिड़ी शइ आहे? साईं, दरिया में जॾहिं पाणी घणो हूंदो हो तॾहिं सिंध जे जिन बि ॻोठनि मां इलाइक़े मां दरिया वहे थो, उते माण्हुनि ॿुलहण ॾिठी हूंदी। ॿुलहण सिंधु दरिया जी जेका नसुल आहे, उहो चवनि था त दुनिया में तमामु नायाबु नसुल आहे, माना दुनिया में ॿिए जाइ ते अहिड़ी शइ कान्हे का, छाकाणि त उहा अंधी थिए थी, ब्लाइंड इंडस डॉल्फिन, उहा ॿुलहण अंधी थिए थी। हूअं दुनिया जे सभिनी समुंडनि में ॿुलड़ियूं थियनि थियूं, पर उन्हनि खे अखियूं आहिनि, हिन खे अखियूं न आहिनि। ऐं हिन जो हीअ इंसान खां पोइ ज़हीन तरीन जानवर हिन ॿुलहण खे चयो वञे थो। इहा आना न ॾींदी आहे, ॿच्चा ॾींदी आहे, मच्छी आहे हिकु लिहाज़ खां, छाकाणि त हुनजो पुछ जेको आहे सो मच्छीअ जहिड़ो आहे, हुनजो मुंहुं नोकदार आहे, ऐं के माण्हू चवंदा आहिनि त कोए जहिड़ो मुंहुं अथसि, पुछ मच्छीअ जहिड़ो अथसि, विच में थुली आहे, ॿच्चा ॼणींदी आहे ऐं खीर बि ॾिए थी। अच्छा, ऐं हाणे हिन वक़्तु सॼे दुनिया जा जेके माहिर आहिनि, उहे सिंधु दरिया जे हिन ॿुलहण खे बचाइण जे लाइ ॾाढी कोशिश में लॻा पिया आहिनि
ऐं ख़ासि करे गुड्डू बैराज ऐं सखर बैराज जे विच ते इन जो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में इन जो सभ खां वॾो हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें इहा रहे थी। साईं वॾी महिरबानी तव्हांजी। जेॾो सिंधू दरिया वॾो आहे सवाल बि ओतिरा ई घणा आहिनि, पर छाकाणि त वक़्तु पंहिंजी मजबूरी आहे ऐं जेके सवाल करे सघियासीं तव्हां जेके जवाबु ॾिना तव्हांजी वॾी महिरबानी। मां वरी हिकु दफ़ो तव्हां टिनी जो जनाब एम.एच. पंवर साहिबु, जनाब बदर अबड़ो साहिबु, जनाब अनवर पीरोज़ादो साहिबु, तव्हां टिनी जी वॾी महिरबानी तव्हां हिन प्रोग्राम में आया आहियो। वरी इनशाला आईंदा गॾिजाणियूं थींदियूं। वॾी महिरबानी।